लीडर टीवी में हिकु दफ़ो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं चाची शाहनवाज़ राजपत सां जारी आहिनि। चाची शाहनवाज़ असां सां कुझु घड़ियूं अॻु जेके ॻाल्हियूं पिया कयूं पंहिंजे भाउ दरिया ख़ान ऐं ख़ासि करे हुर मूवमेंट में ऐं हुर मूवमेंट में कुझु फ़क़ीर मौला बख़्श उर्फ़ मौलू फ़क़ीर जेका चुगली ऐं उन जेके हाञा थिया उन ते ॻाल्हियूं असांजूं वक़फ़े खां वल जारी हुयूं। आउं चाहींदुसि त चाचो अवल पंहिंजे घर जे हवाले सां भातियुनि जे हवाले सां उन्हनि जी तालीम पंहिंजी भेणुनि जे हवाले सां ऐं ख़ुदि पाण ऐं उनजी संधी जेका आकया उन जे हवाले सां ॻाल्हियूं पूरियूं करे त उन खां पोइ वरी असां बाक़ी जान सां अॻिते सही चाचा हाणे तव्हां पंहिंजे घर में आहियो, तव्हां वालिद साहिबु पंहिंजो न ॾिठो आहे ऐं तव्हांजी अम्मा आहे ऐं तव्हांजा भाइर आहिनि ऐं हिकु भेण आहे। हाणे पोइ अॻिते छा थियो? हा उहो मतिलबु मुंहिंजी जीअं उते पैदाइश थी ऐं उनखे थोरो के त बाबा जेल में ई हो त बीमार थियो उनजे करे उनखे आज़ादु कयूं निकिरी आयो ऐं उनखां पोइ मुंहिंजी पैदाइश जेका थी उन दौरान साल ॾेढ जो हुअसि त बाबा फ़ौत थी वियो। पोइ अॻिते हली मतिलबु वालिद साहिबु कॾहिं फ़ौत थियो? हा इहा तारीख़ लिखियल कान्हे। अच्छा इहा तारीख़ लिखियल न आहे। हाणे जेकॾहिं उस्ताद जेको रजिस्टर में मतिलबु मुंहिंजी उमिरि लिखी आहे 55 त ज़ाहिर आहे साल खन जो हुउसि खट त विझी बीहंदो हुउसि या छा एतिरे उमिरि जो ॿारु थिए थो त इहो 55 56 में जेको आहे हुनजी डेथ थी हूंदी फ़ौत थियो हूंदो। पर बाक़ी हाणे वधीक उन ज़माने में एतिरो कोन हुयो जो हुनजी का लिखत थिए या का अहिड़ी शइ थिए त उहा कोन थी। भला हिकिड़ो सानवी सप्लीमेंट्री सवाल थो पुछां, ॻाल्हि निकिती आहे। कॾहिं तव्हां इहा वोड़ या तलाश कई त तव्हांखे तव्हांजे वालिद साहिब जे हवाले सां उनजी तस्वीरुनि उनजे ॻाल्हियुनि या इन सन जे बारे में का कॾहिं कोशिशि जो ख़्यालु आयो तव्हांखे? हा उहो मूं भाउ वॾे खां अली नवाज़ खां पुछियो, सुवाल कंदो आहियां उन खां, पर उहो बि मूंखे मुतमइन कंदड़ जवाबु न ॾेई सघियो आहे। पोइ मूं जनरल रजिस्टर जेको स्कूल जो उन में अदा जे बि उनजी ॼम जी तारीख़ वरी उनजी उमिरि पोइ उन हिसाब सां मतिलबु मूं थोरो इहो हिसाबु लॻायो उनजे फ़ौतगीअ जो। पर एतिरी ख़ासि उन में कोन मतिलबु मूं उहा कोशिशि कई। भई तस्वीर जो इहो हो त हिकिड़ी तस्वीर हुई जेका हुनजे पंहिंजे माइटनि सां ऐं उन पीर साहिबु नाले चङे सां जंहिंसां शरीक भाउ हा थन शरीक भाउ जेका आहे उन वटि हुई उहा पंहिंजो कोशिशि कई पर उहा न मिली सघी पीरनि मां असांखे तस्वीर। हाणे पोइ तव्हांजे 6 भाउर उहे उन्हनि जी तालीम ॿुधायो कहिड़ी? उन्हनि जी सिर्फ़ु अली नवाज़ जेको आहे उन्हनि मां फाइनल पास थियो। फाइनल माना सिंधी फाइनल। ठीकु आहे। उन में उहा फाइनल पास करे उहा दंग कई जेको मूंखां वॾो आहे। बाक़ी ॿियनि 4 वॾनि जी 5 वॾनि जी जेको आहे उहा का तालीम कोन। हाजी साहिबु हाजी शाह मोहम्मद तां मुलाक़ात कई उन सां त उहो सिर्फ़ु पंहिंजी उहा सही कंदो हो। उहा उनखे क़ुर शरीफ़ बि मुला पढ़ायो तॾहिं भंगर हो मुला जेकाबाद जो उते मस्जिद में पढ़ाईंदो उन जे थ्रू क़ुर शरीफ़ पढ़िया ऐं इहा सही सिखियो। बाक़ी ॿी का उन्हनि वटि तालीम कोन हुई। घर में तालीम जो रवाज कॾहिं? रवाज इहो तालीम जो रवाज जेको आहे स्कूल असां वटि पुराणो आहे, तमामु पुराणो आहे। असांजे ॻोठ जो स्कूल जी उनजी जेके माण्हू उन में दाख़िल आहिनि त उहे ईअं सम्झो त 1929 खां बि अॻु जा दाख़िल आहिनि। नएं दहिरे खां बि हिते पढ़णु आया। अच्छा हा माना एतिरो पुराणो स्कूल रहियो आहे। ऐं ॿियो लतीफ़ असांजे घरनि में ख़ासि तौर सां अम्मा जेको आहे लतीफ़ घणो ॿुधंदी बि हुई ऐं ॿुधाईंदी बि हुई। ऐं जीअं त ॻोठ जी वॾी हुई सभई ॾाढी चवंदा हुआसीं त उन करे उहा फार बि विझंदी, पर फार जेका विझंदी या फाल
असां वटि फार बि चवनि फाल बि हा, चवनि। ॿई चवनि। हा, त उहा बि लतीफ़ जे शेरनि सां विझंदी हुई। न पोइ लतीफ़ हुनखे केरु ॿुधाईंदो? हा, इहो त मूंखां अॻु जी ॻाल्हि आहे न। अच्छा, इहो अजीब सुवालु आहे त केरु ॿुधाईंदो? जांच कयो न ॾिसो न हाणे इहा अम्मा जी कज जांच बहसीअ में था वञो। न, अम्मा जी सॉरी जांच त कर न था, पोइ हुनखे केरु ॿुधाए? बाबा, छा लतीफ़ जहिड़ी ॻाल्हि? बाबा, असांजे घरनि में इहे मुरवज शयूं हुयूं, हिक ॿिए सां मरणे परणे थर लाड़ नवाब शाह इहो गॾियल हुआ। इहे घरनि में गीच लाॾा वॾा जेके असांजा हुआ, उन्हनि जीअं मिसाल अदा हो त रिसालो मुंहिंजो पहिरियों जेको लतीफ़ जो रिसालो जेको मुंहिंजी मुलाक़ात थी त उहो वठी आयो अली नवाज़ जेल में। न उते घर ई आहे, नंढो हुउसि, अच्छा, नंढो हुउसि त उते वठी आयो त पहिरीं माना शऊर हो घर में शाह जे बारे में। शाह जे उहो ज़ाहिर उथी वेठी थिए थी न, वॾो घराणो हुयो, पगदारनि जो घराणो, वॾो घराणो, उथण वेहण मान मर्यादा। ही मायूं ईंदियूं, मीरासी स्वरा फ़क़ीर जी मां माई सुहिणी, उहा ईंदी टोलो सां अची पंहिंजो लाॾा बि चवंदी, गीच बि चवंदी, अम्मा वटि वेहंदी, अम्मा हुनखे तमामु घणो ॾींदी बि हुई, ख़ैरु पंहिंजो कपिड़ा लटा। पोइ पुछंदो हुअसि, मुंहिंजो अम्मा तूं हिनखे एतिरो छो थी ॾी? चई न भाई पिणे पारत करे वियो त हीअ ग़रीब भेनरनि जी पारत हुजे। ऐं ख़ासि तौर सां ॿ मूंखे उहे यादि आहिनि। हिकिड़ो जेको अम्मा फाल विझंदी हुई, जो तव्हांजी इजाज़त हुजे त उहो लतीफ़ जो शेर चवंदी हुई त सिज लही सांझी थियो, उठनि कई अवेर, जुतियूं जतन हथ में खीह भरिया पेर, हीअ कमीणी केर जा अमुर खे आॾो अचे। पोइ वरी ॿुधाईंदी त हाणे फार छा थी चए, ठीकु आहे न, वरी ठाहे वरी ॿियो चवंदी त कुड़ सोड़ी सूर घणा, किथे सांढियां साह, हॾनि मथां माह सड़ी वियो सैयद चए। मां इहे ऐं उहो माई सोहिणी जेका ईंदी हुई मीरासण, उहा वरी ख़ासि तौर सां असांजे अछड़े थर जी हिकिड़ी अलॻि लैंग्वेज आहे, माना लहजो, लैंग्वेज न सॉरी लहजो, ॿोलीअ जो लहजो। सिंधी ॿोलीअ में हेॾां वारे थर जो अलॻि आहे, अछड़े थर जो वरी लहजो अलॻि आहे, जंहिंजो थोरो घणो असांजे ॻोठ ते बि असरु आहे, छो त बेल्ट हिकिड़ो ई आहे। त वाढा वण न वढजां, वण अबाणनि जो, अबाणा लॾे विया ख़ाली घर छॾे विया। माना इहो वॾो गीच हूंदो हो जेको माई कदावर बि हूंदी ऐं गज पाए ईंदियूं, 8-10 मायूं हूंदियूं, वेही पाण में टोलो ठाहे, पोइ हिकिड़ियूं वराणियूं ॾींदियूं, हिकिड़ियूं गली पटींदियूं हुयूं। पोइ अहिड़े नमूने सां इहे गीच, इहो पोइ मुंहिंजो बाबा खां पोइ जेको आहे घणो जेको टाइम गुज़रियो उहो अम्मा सां गुज़रियो, उन जे असर में गुज़रियो, उन सां गॾु गुज़रियो। ऐं उन खां पोइ हिकिड़ो वाक़ियो थियो, पोइ उन जा बि हिकिड़ा असां ते, मुंहिंजे सिर ते, मुंहिंजी ज़ात ते, सिर माना मुंहिंजी ज़ात ते हिकिड़ा असर तमामु घणे अरसे ताईं रहिया। वाक़ियो कहिड़ो? उहो वाक़ियो असांजो बाबा साईं जेका अम्मा सां शादी करे आयो त अम्मा अॻु में परिणियल हुई, उहो मुड़ुसु मरी वियो, तंहिंखां पोइ असांजो चाचो छुटो मरियात, उन संगामंदी कराई। हीअ असुल में वेठल हुआ सदावा ॾातार जे पासे में, असांजे नानाणनि जो ॻोठ हो उते नवाब शाह में 60 मेल खां अॻियां हिन साइड में। पोइ उन अम्मा खे उन मां पुटु हुयो, पोइ अॻिते हली उनखे जवानीअ में, माना नौजवान हो, मास्तरी बि हुई उनखे, उहो क़तलु थियो। माना तव्हांजो भाउ क़तलु थियो? क़तलु थियो, उहो अलमियो आहे। मूंखे सिर्फ़ु उन जा 2 मंज़र यादि आहिनि, 2। हिकु अम्मा जी दांह, सोचींदो आहे त उहो आसमान फाटो छो न, चवंदा आहिनि त माउ दांह करे आसमान ॾरी पवंदो। नंढो आहियां हुनजे सॉरी
सौट सां जो गॾु हो अम्मा खां जेको बयानु ॾियारियऊं लाश ते उहो मूंखां न विसरी सघंदो। सो ॿियो सुबुह जो जेको ॿियो मंज़रु हो उहो इहो त उन जा जी जेका भेण हुई जेका मामा त कोन हुई अॻे मनावल भाउ भेण हुआ। हा उहा ॾिठमि त हिकिड़ी औरत आहे जेका सिर्फ़ु मिटी आहे ॿी का शइ न आहे बसि साह कोन्हे वेठी हा बसि वार खुलिया पिया पर हुई मिटीअ में जीअं मिटी हुजे समी नालो अधी सड़ींदा अधी समी उहो मूंखे यादि मामा वारा कीअं लॾे विया कॾहिं विया केरु विया पोइ मूंखे का यादि न आहे। उहो जेको असरु हो उहो कुझु शयूं ऑफ द रिकॉर्ड आहिनि उन करे उहो मूं ते तमामु घणो हावी रहियो तमामु घणो घणे अरसे ताईं एतिरे ताईं जो स्कूल में जॾहिं मूंखे दाख़िलु करायो वियो तॾहिं ॾकियुसि पे पहिरियों दफ़ो जेको आहे अम्मा जी हंज छॾे ॿाहिरि निकितुसि पोइ मूंखे इन सॼी सूरत हाल मां कढण वारो हो मुंहिंजो भाइटियो क़ुर्बान उन असांजी भाॼाई हुई वॾी भाॼाई उहा अम्मा वटि अची वेहण क़ुर्बान असां तक़रीबन को हफ़्ते 10 ॾींहंनि जो उमिरि में फ़र्क़ु हो जेॾा हुआसीं रांदि रूंद करणु पोइ ओरिया ओरिया वठी हलणु पोइ उहो उन तमामु घणो मूंखे इन ते जेको आहे हिमथायो गॾु हुजणु देरि ताईं उहो मूंखे इन शइ मां कढी पे स्कूल में आयासीं पोइ माण्हू थी वियो पर अम्मा ते आख़िर ताईं उनजो असरु हुयो जे आउं लेट कंदो हुअसि त ॻोल्हींदी त अलाए केॾांहुं वियो हलियो अलाए छा थियो पोइ अॻिते हली पोइ अम्मा सभ खां वधीक मूंखे जेको हिमथायो उन हिमथायो उन ते वरी अचूं था बाक़ी असांजा ॿाहिरि पोइ उहे पंहिंजे वॾा जेके हुआ उहे पंहिंजे इन हिसाब में भेण अव्हांजी पढ़ी असांजी भेण उहो तॾहिं रवाज न हो रवाज असांजी भाइटी दाख़िल हुई जेका हाजी साहब जी वॾी वॾी धीउ हुई हाजी शाह मोहम्मद जी उहा दाख़िल हुई असां उनखे सभु अधी सॾींदा हुआसीं ऐं सभिनी खां उमिरि में सम्झो हाणे चाचनि खां त ख़ैर ॿियनि खां असां ॿिन्ही भाइरनि खां या भाइटनि खां वॾी हुई हाकिम नालो हुअसि उहा दाख़िल हुई उन जो नालो उन टाइम में उन में केतिरो पढ़ी उहा मुंहिंजे ख़्याल में 2 या 3 दर्जे ताईं पोइ वरी शादी कराए छॾियऊं चाचा हिकिड़ी साई वठूं था पोइ हाणे तव्हां तालीम जेका हासिलु कई हाणे जेके तालीमी इदारनि सां तव्हां कुल्हा ॾिना आहिनि उन ते पाण अचूं था हिकिड़ी साई वठूं बिस्मिल्लाह नाज़रीन चाचो शाहनवाज़ असां गॾु आहे हाणे ईंदड़ साईअ खां पोइ इन साईअ खां पोइ असां चाचे शाहनवाज़ साहिब सां ॻाल्हाईंदासीं संदसि तालीम जे बारे में त हुन तालीम कीअं किथे ऐं तालीम जे सॼे इन वकार वहिंवार में हुन छा छा ॾिठो आहे असां सां गॾु रहिजो।